राम। श्री नंदलाल उपदेश में ॾाढी प्यारी साखी लिखियल है। बाबा जन जे मुख को भी असां ॿुधीसीं त हिकिड़ा महात्मा सत्संग कंदा हा। कोई संत त कबीर साहब भी चवंदा आहिनि कि उहे कबीर साहब। काफ़ी माण्हू सत्संग ॿुधण ईंदा हा। उन्हनि में हिकिड़ो जौहरी ईंदो। जौहरी यानी जेको सोन हीरा मोती इन्हनि जो वापार कंदो आहे। उन अची करे संतन को पुछो त बाबा आख़िर भगवान जो भजन छो नथो थिए, मिठो नथो लगे, जबकि कोई कठिन भी कोन्हे। सरल को सरल भगवान जी भक्ति और कठिन को कठिन भगवान जी भक्ति। चओ हरे राम। तव्हां तैयार आयो तो सभिनि को सरल आहे, तैयार ना आयो तो सभिनि को कठिन आहे। ध्यान ॾिजो त संतन चयो प्यारा कृष्णा जे विच में या तृष्णा थी अचे। भगवान जे भक्ति जे विच में या तृष्णा आहे। तृष्णा कंहिंखे चइबो आहे बाबा? तृष्णा चइबो आहे केतिरो बि खाईंदा वञो ऐं बुख न मिटे। जौहरी खिलण लॻो, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? मां रोज़ 3 फुल्का खाईंदो आहियां, मान लो 4 खाधा त छा वरी मूंखे बुख लॻंदी? चई प्यारा उहा ॻाल्हि न आहे। तृष्णा यानी पेट जो न, मन जो जेको क्षुधापन आहे, बुख है, उन जी ॻाल्हि थी हले। मतिलब मान लो तोखे 100 रुपए सां कमु थो हले, परमात्मा तोखे 200 ॾिना, पर तुंहिंजी बुख न मिटंदी, तूं चवंदे 1000 कमाया। ओहो इहा ॻाल्हि आहे। हा अच्छा तूं ॿुधाए तो वटि कमी आहे? चई न भगवान जो सभु कुझु ॾिनल आहे, ॾाढो कुझु आहे, त छा तुंहिंजी तृष्णा मिटी वई? जौहरी चुप थी वियो। चई हा मूंखे त सभु कुझु आहे, मूंखे त बढ़िया कुझु न खपे बाबा, बिल्कुलु मूंखे त बसि भजन जो भक्ति। संत खिलण लॻा। अच्छा तूं सच में बि कुझु नथो चाहे? हा ठीकु आहे प्यारा, अगरि सच में इहा तुंहिंजी भावना हुजे हा त हिन महिल तोखे भक्ति मिली वई हुजे हा, पर अंदरि उहा लालच लोभ आहे। अरे न न बाबा तव्हां कीअं था चओ, एॾो कुझु ॾिनो आहे, असांजी ज़रूरत खां 10 गुना वधीक भॻवानु ॾिनो आहे, तव्हां त मूंखे भक्ति ॾियो। ठीकु आहे रोज़ सत्संग ते अच। महात्मा सम्झी विया त पंहिंजे बीमारीअ जी असांखे जानकारी न हूंदी आहे। चओ हरे राम। ॾाढी प्यारी ॻाल्हि चवंदा आहिनि कि ज्ञान का अभिमान कभी नहीं होना चाहिए, परंतु अभिमान का ज्ञान सदा होना चाहिए। ज्ञान जो असां कॾहिं अभिमान न कयूं, पर अभिमान आहे उन जो पतो त हुजे, ज्ञान त हुजे। और जंहिंखे पतो ई न आहे त ही त वॾी कैंसर खां ख़तरनाक बीमारी। चओ जय श्री कृष्ण। महात्मा हिकिड़ी योजना ठाही कि वीचारो रोज़ अचे थो, भले सेठ आहे, पैसे वारो आहे, पर वीचारो निवृत रखे थो, अची झुके थो दर ते, प्रभु इन ते कृपा कर। ठीकु। महात्मा विया हिकिड़े परिवार में, ॾाढा सुठा उन्हनि जा प्रेमी आहे। चयूं भाई हिकिड़ो अनमोल हीरो खपे सुठो। बाबा सभु तव्हांजो आहे, आज्ञा कयो, बसि कुझु ॾींहं लाइ उधार खपे, मां तोखे वापसि ॾेई छॾींदुमि। हिकिड़े सेठ गुरु जी खे हीरो ॾिनो, महात्मा वठी आया। हीरो खणी अची उन्हनि जे झोपड़ीअ में आश्रम में हिकिड़ो कुतो रहंदो पालतू, ॿाहिरि चौखट जे ॿाहिरि भोजन खाईंदो, भजन ॿुधंदो, उन जे गले में उहो हीरो ॿधी छॾियो। ठीकु आहे। हाणे जेकी बि संगत अचे 100 मां 99% ईअं ई सम्झंदी त बाबा जी कुते जे गले में कोई पत्थर ॿधो आहे रंगीन। 2 ॾींहं पोइ सेठ जी आयो, सत्संग ॿुधंदे ॿुधंदे नज़र पई कुते ते। कुते जे गले में रसीअ जे अंदरि ॿधल जेको हीरो हो। जौहरी सम्झी वियो, चई कीअं थो चमके? अरे हे पत्थर कुते जे गले में ॿधल आहे त पत्थर हुजणु खपे, पर मां हेॾा साल जेको मां धंधो कयो आहे, मुंहिंजी विद्या चए थी हे हीरो आहे। हाणे सत्संग में मन ई न लॻे। सत्संग पूरो थियो, घुमंदे घुमंदे वञी कुते खे हथु फेरी वञी हथु लॻाई, तुरंत सम्झी वियो वरी त हीरो आहे। चओ हरे राम। बाबा ही कोई छा कुते खे छा ॿधल आहे? पत्थर पियो हो कोई। मां चयुमि ॿार त आहिनि कोन खेॾण वारा, ॿधी छॾ कुते जे गले में। ही पत्थर आहे? हा हा पत्थर आहे, पियो खेॾंदा आहिनि ॿार, हिन सां कुते खे ॿधी छॾियो। हाणे मन अंदरि अहिड़ो कंडो लॻो, सॼी राति निंड ई न।
चई बस कुत्ते जे गले में हीरो लाहिणो आहे। चओ हरे राम। बाबा जी त उहो ई पत्थर सम्झी वेठा। ॿिए ॾींहुं उन जे ई रंग जा ॿिया बढ़िया रंग बिरंगा अलॻि अलॻि पत्थर खणी आयो पंहिंजे दुकान तो नकली। ऐं बाबा जी खे चवणु लॻो बाबा तव्हां ॿुधायो हे मां खणी वठां थोरो कमु ईंदो। इन जॻह ते बढ़िया बढ़िया पत्थर खणी आया थी मां, इन खां बढ़िया पत्थर हे त हल्को फुल्को पत्थर आहे। हाणे संत सम्झी आहे हा कि अनमोल हीरो आहे। सेठ तुरंत कूड़ ॻाल्हाइण ते लही हली आयो। छो जो हे सम्झे तो मां सम्झां तो पत्थर आहे, ऐं कुत्ते जे गले में केरु हीरो ॿधंदो। संत खिलण लॻा, अरे त पत्थर ई त आहे, हुनखे छा आहे, हरो पत्थर हुजे या कारो पत्थर हुजे या नीरो हुजे ॻाढ़ो हुजे, ॻाल्हि त साॻी आहे, बदल। बाबा मां ॿतो ॿधी वञा सुठे, अहिड़ी ॻाल्हि आहे। हा हल सत्संग ते पोइ ॻाल्हायूं था। सत्संग थियो। हाणे बाबा ॿुधायो लायांसि तो हीरो हे नकली हीरो लायांसि तो, हे बढ़िया पत्थर ॿधांसि तो हिन में। महात्मा चवण लॻा पर हिकिड़ी शर्त अथई। कहिड़ी? जेको मां चवां तीअं कंदे। बाबा तव्हां जेको चओ। भाई अगरि हिन जे गले मां तूं नकली पत्थर लाहे तो ॿियो तो ॿधे त हिन सां कुझु साझेदारी करणी पवंदई। हे बि जीव आहे वीचारो। कहिड़ी साझेदारी? चई हिनखे खिचड़ी ॾींदासीं, अधु तूं खाईंदे अधु कुतो खाईंदो। चई बाबा वेल था कयो, इहो छा था चओ पिया? छॾेसि काई ॻाल्हि न आहे, पयो ॾिसी। अरे न न बाबा हे मञो न, हे मां बढ़िया 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 रंग बिरंगा खणी आयो आहियां, कुतो बि ख़ुशि थींदो। कुतो ख़ुशि थींदो कि हिन जे मन रूपी कुतो ख़ुशि थींदो? मन में था चओ। न भाई हाणे ॾिस काई ॻाल्हि न आहे सेठ जी, असांजो हाणे संध्या जो समय थी वियो आहे, तूं वञ वापसि। अरे बाबा तव्हां ॿुधायो त सही, बसि शर्त इहा ई अथई। न न करे आख़िर सेठ जी तयारु थी वियो। चओ हरे राम। हाणे चई बाबा संगत वञे पहिरियों। संगत हली वई, हिकिड़े थालीअ में पाए आया पुराणे में। हाणे अधु ईअं खिचड़ी हेॾे थो करे त कुते जो जूठो न अचे, अधु कुते जी तरफ़ अधु पंहिंजी तरफ़ खणी करे। त ईअं न भेदभाव न हलंदे, ही भेदभाव कंदे हुनजी आत्मा खे दुख पहुचंदो। ही कंहिंजी आत्मा? ही कुते जी आत्मा। बाबा कुते जी आत्मा जी चिंता तो मुंहिंजी आत्मा जी चिंता कोन्हे। चओ हरे राम। चई इहो त गीता जो ज्ञान आहे, सभिनि जी हिकिड़ी आत्मा आहे, भेद न कबो आहे। हाणे वरी हिकु बार होॾे ॾिसे, वरी खिचड़ीअ खे ॾिसे, वरी कुते जे गले में हीरे खे ॾिसे। चई कुझु बि थी वञे छा आहे, वञी करे ब्रश व्रश कंदुमि, साफ़ कंदुमि, मुंहुं खाई थो वठां पियो। चओ हरे राम। हाणे जीअं ई खाइण लॻो, चओ हरे राम, तुरंत खिचड़ी खणी करे जीअं खाइण लॻो सेठ जी कुते जे थालीअ में, कुते त शुरू कई चट चट, ऐं जीअं मुंहं में विझण वारो संतन अची बांह पकड़ी। छा थियो बाबा? यादि अथई उन ॾींहुं छा चए? हा, तृष्णा कंहिंखे चइबो आहे मां नथो मञा, मूंखे ॿुधायो, अॼु मां तोखे अखियुनि सां ॾेखारीमांइ। इहा ई तृष्णा अथई। मतिलबु चई पुट मूंखे पतो आहे असली हीरो आहे। 12 वॼी आहे, तव्हांखे पतो आहे? हा पतो आहे। इहो तुंहिंजे करे ई मां इहे सभु संसारी दाव पेच कया आहिनि, तोखे सेखारण जे लाइ कि असली हीरो आहे। तो वटि अहिड़ा ईमानदारी सां ॿुधाए घणा हीरा पिया आहिनि? बाबा 72 हीरा पिया आहिनि मुंहिंजे घर में। 72 हीरा तोखे पिया आहिनि। हिकु हीरे जे लाइ कुते सां गॾु खाइण लाइ तयारु। ओहो, शर्म अचणु खपे तोखे सेठ, ॿुॾी मरणु खपे। अञा तोखे भॻवान जो नाम रूपी हीरो नथो वणे? अञा अञा एॾो केतिरो हेठि किरंदे? इहा ई त तृष्णा आहे। घर भरियल पियो अथई, पोइ बि हिकिड़े थोरे से लाभ जे लाइ एतिरो किरण तोखे मंज़ूर आहे? और तूं छा खणी वेंदे मथे इहो त ॿुधाए। चरणनि ते किरी पियो, ठोकर लॻी, रोअण लॻो। महात्मा सम्झायसि कि इंसान जे लाइ इहा दौलत न आहे। इंसान जे लाइ त उहा दौलत आहे जेको 4 खां 5 अची तूं सत्संग ॿुधंदो आहे, जेको रोज़ पेर भरे ईंदो आहे न, अनमोल हीरा तुंहिंजा इकट्ठा थी विया। ये तो क्षण भंगुर दौलत है। चो हरे राम। ये तो भगवान ईं फिटी कंदा है। प्यारा असली दौलत त इहा अथई जेको रोज़ अची हिकु हिकु वचन तो ॿुधे, 4 कम छॾे करे तूं हेॾनि महीननि खां अचे थो न, उहा असली भक्ति अथई। हे मोड़, हीअ पगडंडी सेवक जे लाइ सभिनि खां वॾो खजानो प्रभुअ जी बंदगी थींदी आहे। अचण सां ई हुनजे दिलि में ख़ुशी थी वेंदी आहे। हज़ारे ख़ुशियूं हिकु तरफ़ दर ते अचे ऐं अखियुनि सां नेण भरे ॾिसे त अखियुनि में शीतलता अची वेंदी आहे।
सुगंध उनखे दरबार साहिब जी ईंदी आहे, अहिड़ी सुगंध ईंदी आहे आहा कि संसार जी वरी दुर्गंध न वणंदी आहे। उनखे सत्संगी परिवार पंहिंजो परिवार लॻंदो आहे, जबकि कोई उनजो कोई खून जो संबंध कोन्हे, ब्लड रिलेशन कोन्हे, पर सभु सत्संगी भाउर भेनर उनखे प्यारा लॻंदा आहिनि। भगवान जो विग्रह निहारण सां ई उनजे हृदय में आनंद जा सागर उमड़ण लॻंदा आहिनि। सत्संग जा शब्द अंदरि वेंदा आहिनि त हृदय रूपी कमल जो गुल खिलजी वेंदो आहे। इहो ई त खजानो आहे। चओ हरि राम।